अवलल्लाह वलीम आलाल मजोधणी अवलल्लाह वलीम आलाल मजोधणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ु रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में नमस्कार हुजे दुआ है साल जितो जो खुश हुजो सलामत हुजो हर ॾींहुं हवा जो खुशन भरियो गुजरंदो हुजे हर ॾींहुं हवा मुस्कुराहटूं माणींदा हुजो अजाचर जो ॾींहुं हुजे मोकल जो बि ॾींहुं हुजे अव्हां सभु जेको हुजो पंहिंजनि घरनि में पंहिंजनि कखनि में मौजूद हुजो मौसम त राति वारी ॾाढी सुठी थी वई हुजे पर बराड़ी में सभु को चवंदो हुजे त मसर लॻा पिया हुजनि ही ॾुखियाई हुजे पर इहो मौसम जे आधार हे ज़रूरु मसर बि थियनि पर इन खां इहो दूंहों करे छॾींदा हुजो पाण खे पंहिंजे माल मतां जानवर जो बि ख़्यालु रखणु ज़रूरी हुजे इन जे करे त हीअ मौसम अहिड़ी हुजे हिन में मसर जाम थिए पोइ उन मां वरी पोइ बीमारियूं थींदियूं हुजनि पोइ ॿार वरिता पिया हुजनि वॾा वरिता पिया हुजनि मलेरा थी वञे बुखार थी वेंदो हुजे माण्हू खे पोइ इन जे करे थींदो हुजे पर अव्हां बालक सभु कीअं हुजो ठीकु हुजो पंहिंजो बचाव कंदा हुजो हाणे स्कूल खुली विया हुजनि त स्कूल वेंदा हुजो अव्हां ख़ुशी ख़ुशी वेंदा हुजो तबियत सही हुजे माण्हू चाक हुजे त पोइ उस्ताद बि स्कूल त शागिर्द बि स्कूल वेंदो हुजे सो इन जे लाइ अव्हां सभिनी खे पंहिंजी सिहत जो बि लाज़मी ख़्यालु रखणो हुजे वालिदेन जेके हुजनि पंहिंजे औलाद जो ख़्यालु रखंदा हुजनि उस्ताद साहिबान जेके हुजनि उहे बि पंहिंजो पंहिंजे बचड़नि जो पंहिंजे शागिर्दनि जो खोड़ सारो ख़्यालु रखंदा हुजनि पोइ मौसम त हाणे अहिड़ी बहितर थी वई हुजे जो माण्हू खे ॻाल्हि वणे न त परियां त अहिड़ियूं गर्मियूं अची वयूं हुजनि जो माण्हू जहिड़ो पंहिंजो पाण खां बेज़ार लॻो पियो हुजे हर ॿियो माण्हू ईअं बखील लॻो पियो हुजे जहिड़ो सो हिन सां गॾु अॼु खोड़ सारियूं अव्हां सां ॻाल्हियूं ज़रूरु वंडींदा हुजूं त माण्हू हिक ॿिए सां कीअं हलणु खपंदो हुजे माण्हू जी सोच जेका हुजे उहा कामयाबी जी तरफ़ पहुचाईंदी हुजे माण्हू जी सोच जेका हुजे उहा मुस्तक़िल मिज़ाजी वारी हुजे हिकिड़ा माण्हू हूंदा हुजनि कल्ह ॿिया अॼु ॿिया हुजनि सुभाणे टियां हुजनि पर माण्हू मणियादार उहे जेके हिकिड़ी सिमथ में हलंदा हुजनि मुस्तक़िल मिज़ाजी सां हिकिड़ी बहितरीन सोच सां हलंदा हुजनि उहे कमाल माण्हू हुजनि जंहिंमें वॾ नंढाई हुजे जंहिंमें एतमाद हुजे जेको पुरसुकून पुरो एतमाद माण्हू हुजे न त मुंहं ते हिकिड़ा पर पुठ ॿिया पोइ इन्हनि माण्हुनि जो दुनिया में को बि वहिंवार न हुजे उहे माण्हू दुनिया में ईअं हुजनि त अॼु जीअं पखी हिन वण ते सुभाणे हू वण ते हुजे त माण्हू मुस्तक़िल मिज़ाजी सां हमेशह पंहिंजी महिनत सां पंहिंजी तालीम सां पंहिंजे हुनर सां पंहिंजी मंज़िल माणींदो हुजे मुस्तक़िल मिज़ाजी सां कमु करे उन मां ॾिसंदा हुजो त वण ते काठ कुठड़ो वेहंदो हुजे पंहिंजी चुंब सां खोटे खोटे ठोके ठोके ॾिसो त पंहिंजी उहा जाइ ठाहींदो हुजे त असांजा जेके माण्हू हुजनि उहे काठ कुठड़े खे बि ॾिसी सिखी सघंदा हुजनि ऐं त हिन काठ कुठड़े जो वॾो परस्तार हुजां त काठ कुठड़ो काठ खे कुटे कुटे पंहिंजी कीअं वण में थुड़ में जाइ ठाहींदो हुजे इहो छा हुजे इहा मुस्तक़िल मिज़ाजी हुजे इहा ॾाप हुजे बाक़ी अव्हां सिखल बि हुजो अव्हां वटि ॾाप बि न हुजे पोइ माण्हू ईअं हुजे जहिड़ो हीअं वियो हुजे हीअं वियो हुजे फ़र्क़ु ई न थींदो हुजे सो प्रोग्राम जी शुरूआति में बिटाई साईं जी हिकिड़ी सुहिणी वाई हुजे अव्हां जे नज़र कंदा हुजूं उन खां पोइ इहो फोन जो इहो नंबर टीवी ते हले इन नंबर खे बि अव्हां मिलाईंदा हुजो तव्हां सां खोड़ सारी कचहरी बि थींदी हुजे ऐं महिराण टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन वॼाए छॾींदा हुजो लाइक करे छॾींदा हुजो शेयर करे छॾींदा हुजो फेसबुक ते बि उते बि अव्हां वेंदा हुजो त महिराण टीवी जा सॼे ॾींहं जो जेको बि कारोबार जेको बि कमु हुजे प्रोग्राम हुजे जेका ॿी ॻाल्हि हुजे गाने जो हिसो हुजे इहो सभु बि उते अव्हां हिसे में ॾिसी सघंदा हुजो नंढनि नंढनि में उन खां पोइ वरी हुजे महिराण टीवी ऑफिशियल यूट्यूब ते चैनल हुजे त पोइ वरी जेके सियासी ख़बरूं हुजनि ख़बरुनि जा ॿिया के वाकिया अहिड़ा उहे बि उते वञी ॾिसी सघंदा हुजो उनखे बि अव्हां सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन वॼाए छॾींदा हुजो शेयर करे छॾींदा हुजो त उहो बि ॻाल्हि सुहिणी थी पवंदी हुजे उन सां गॾोगॾु हाणे हलंदा प्रोग्राम जी शुरूआति ॾांहुं त भिटाई साईं जी वाई हुजे
वाग धणी तुंहिंजे वस आऊं का पाण वहीणी आहियां वाग धणी तुंहिंजे वस। एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू ऐं राधा में अव्हांखे राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ऐं अॼु आचर जो ॾींहुं हुजे आचर जे ॾींहं जे हवाले सां जेका ॻाल्हि कंदा हलूं त आचर जे ॾींहं जा जेके रंग हुजनि उहे हर ॿियो माण्हू चाहींदो हुजे त आचर जो ॾींहुं सुहिणो गुज़रंदो हुजे। इन ॾींहं ते जेका ॻाल्हि थींदी हुजे घर में जेका ॻाल्हि वंडियूं सभु गॾिजी वेहंदा हुजूं कचहरी करूं खाधे पीते ते नेरनि ते गॾु वेहंदा हुजूं बालक पंहिंजे होमवर्क ॾिसंदा हुजनि वालिद उन्हनि जा वरी किताब इहो कापियूं चेक कंदा हुजनि ऐं वरी बालकड़ा जेके हुजनि रांदि रूंद बि खेलंदा हुजनि उन खां पोइ वरी स्कूल जो कमकार कनि पोइ वरी निंड कनि हे माना सभु माना जेके हुजनि इहे आचर जे ॾींहुं माण्हू पंहिंजा इहे सिस्टम जेके हुजनि घर में इहे अघ ई माना जेको हुजनि ठाहे तयारु करे रखंदा हुजनि बाक़ी असां त अघ ई सूरनि में हुजूं। हा पोइ सिस्टम वरी कहिड़ा सिस्टम तूं पंहिंजे घर जो ठाहींदी हुजे तूं ॿिया खचंदी हुजे सिस्टम ठाहे कंहिंजो पंहिंजो घर जो सिस्टम हुजे मुंहिंजे घर जो सिस्टम त सफ़ाई लॻो पियो हुजे जहिड़ी रब हा रब पाण करे हुजे सुबुह सां माण्हू खे को हेॾां को सिधो करे रखी हेॾां अचे हुजे इहो कल्ह छली खणी वियो हुजे सामान वठी ईंदो हुजां छा वठे हुजे ॿ बटाला ॿ बसर ॿ टमाटा छा वरितो हुजे जेतिरा 2-3 रुपया हुजनि माण्हू ने मां थोरो थोरो सामान वठे थोरो थोरो ॿिनि मां वरी थोरो थोरो छा को असां त मिठो हुजूं रगो हे चुंब हणी चको हणी रखूं घणो सामान वठूं तूं जाया करे छॾींदी हुजे जाया करे छॾींदी हुजां पोइ नंढड़ी ॿार हुजां बसि हे रांदि रूंद खेॾी हारे विरे सदा हा तूं हाणे चवंदा न हुजनि के कंजूस हुजे हा कंजूस हाणे हिन में कहिड़ी ॻाल्हि हुजे हे कटींदी हुजे उन्हनि खे वॾियूं वॾियूं खलूं लाही अहिड़ा चिथर बटालनि तां लाहे सॼी इहो माना हे वॾी खल लाहियां पोइ बसि खलो बि खाई छॾींदो हुजे न अरे ढबकरी वांगुरु चरे सले हे बटालनि जो हो मांस हुन में खल में शामिल हुजे अहिड़ो कपी वॾो मार हुजे वठी पाणी हेतिरो अची बसि मिड़े को हिकिड़े टाइम हो बि पाण खाई वञी राधुल रखो हे वात में हथ विझी में हा तूं हाणे के घणो बचाए के राधुल को ज़रो चखे पर हुजे ई न हा तूं नेरानी हुजी हमेशा नेरानी हुजी तूं हमेशा नेरनि खां बिना छा हुजे असां गरीब माण्हू गई सूरनि में वॾा सूर हुजनि तूं वॾो सिस्टम हलाए तूं जेको भर्त भरींदी हुजी तूं सॼे ॻोठ जो पाणी भरींदी हुजी मानी सॼे ॻोठ जी पचाईंदी हुजी बरोदरी भर्त जो टाइम हुजे त भर्त में भरो हुजे राधुल हे अॻे जेका हे मो तो खे ठाहे ॾिनी हुजे आ बुसेट पाई जेका बहु न के साल जेका है फुल फुल लगाए मां तो ठाहे ॾिनी हुजे पर साई त कोई पई हुजे होया ए हपई हुजे उन के निशानी पई हुजे उन के साल थिया हुजन हाणे उन सालन खे अञा हलंदे न हुजे वक़्त ई वॾो हाणे वरी सॼो ॾींहुं वेही सुट खे सुलझाईंदी हुजां ॿेली पाण खाई हाणे कमु कोन पुॼंदो हुजे पोइ छा पुॼंदो हुजे घर में मानी पचाईंदी हुजां था ठिकर धोआ फरियो ॾियां हिते जाए रोज़ वे सम गाय पटका इहे धोआ सॼो ॾींहुं हुन में माण्हू जे गुज़री वञे हाणे वरी हो जेको हुजे भर्त भरूं हा तोखे बसि ईअं चवंदी हुजे वात हणण में मज़ो अचे पोइ थोरी घणी ॻाल्हि हता वात हुजे मुंहिंजो छा हुजे हाणे थी हुजां वात कीअं लॻंदो हुजे हा हा वात कीअं लॻंदो हुजे सो हाणे वरी भला हलंदा हुजूं हिकिड़े ख़ूबसूरत एॾा शहर जे ॾांहुं आया ॾींहं सभागा लाॾा छो न ॻायूं हा हा सो वरिया छो न ॻायां ऐं शादियुनि जा बि हाणे ॾींहं लॻा पिया हुजनि हर जॻह ते शादियूं ख़ुशियूं मेला मलाखड़ा इहे सभु ख़ुशियुनि जा रंग हलंदा हुजनि सो इहो लाॾो ॾिसंदा हुजूं उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कयूं
एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां खवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशा जिते रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो। हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो। हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। अॼु आचर जो ॾींहुं हुजे, छंछर जे ॾींहं जे कल्ह जा रंग हुजनि, अॼु आचर जे ॾींहं जा रंग हुजनि। इहे रंग अव्हां सभिनी खे नज़र ईंदा हुजनि। अव्हां जेको बि प्रोग्राम में शामिल थियणु चाहींदा हुजो, इहो नंबर जेको हुजे इहो टीवी ते हलंदो हुजे, हिन ते फोन कॉल कंदा हुजो। रामू राधा जेको हुजे पंहिंजे घर में इहे सगा बीठा हुजनि। अव्हां सां जेको हुजे कॉल ते कचहरी कंदा हुजनि। हाल अहिवाल ॾुख सुख हिक ॿिए सां वंडो। हा, ॾुख सुख ज़िंदगी जो हिसो हुजनि ऐं ॾुख सुख वंडण सां माण्हू जो हे वजन ॿार हल्को थींदो हुजे। हा, ॿार हल्को ज़रूर थिए, पर माण्हू में पाण में बि त कुझु हुजे। पाण में माण्हू में छा हुजे? हिन वक़्तु अहिड़ो कयो हले किसो जो माण्हू जी सोच बसि हिकिड़ी जात बंदि थी बीह रही हुजे। ॿियो छा हुजे समझ में न आई थो हुजे। हाणे माण्हू करे त छा करे? तुंहिंजी सोच खे कणो कोका लॻी विया हुजनि। कोकनि जी ॻाल्हि न हुजे। हाणे तोखे मां छा ॿुधाईंदी हुजां? दिलि जो सूर दिलि में ई हुजे। हा, न सूर दिलि में छो रखो? असां दिलि में रखूं खोड़ हुजे। तूं दिलि में माण्हू ॻाल्हि करे ज़मानो खिले, तोसां ॻाल्हि करूं तूं खिले। इन जे करे दिलि जो सूर दिलि में चङो हुजे। माना इहो अंदर में ॻाल्हि रखण वारी हुजी तूं। अंदर में न रखां, पंहिंजो ॾुख दर्द उहो बसि पियो हुजे। हा, पियो हुजे, पोइ हुन दखी में कढी रखंदी हुजी। दखी में रखण जहिड़ो न हुजे। हाणे वरी दखी में रखबो हुजे। पोइ अलाए चवंदी माण्हू दखी में कीअं कढी रखे? अकुल हुजे की न हुजे? ॾुख खे सूर अकुल लभे कोन ते मुंहिंजी पघार वधाईंदी हुजे। वाह रे वाह। हा, हाणे हीअ वॾी तूं घर जो पाण कमु न कंदी हुजे, हाणे असांखे पघार हीअ ॾींदी हुजे। बसि ॻाल्हि तूं बि ईअं करी जीअं कामेलीअ टणा करे छॾी हुजे। पोइ चूड़ियूं खपायां, मेकअप खपायां, इहो हाणे खणी छॾियो हुजे। पोइ ग्रेजल इहो मेकअप खपायां, इहो पंहिंजो सिंगार खपायां। ओॾी महिल कीअं चवंदो हुजे? राधल अॼु 1000 कमायो हुजे, जॾहिं 500 ते न मां ॾींदी हुजे त चांहि पीअंदो हुजां। उहो ज़मानो तोखे विसरी वियो हुजे। हाणे सुबुह सां रुॻो इहे बसि 4 ॻाल्हियूं लिखलूं हुजनि बंदी ते बसि इहे लिखण छा हुजे? हिते ड्रामो हले जो बसि इहो डायलॉग में लिखो हुजे। तूं वञी को देगड़ीअ खे तपाईंदी हुजी, जल्दी कंदी हुजी। देगड़ी खे तपायां, हुन में तुंहिंजो मगज़ विझंदी हुजां। छा हुजे जो देगड़ी तपाईंदी हुजां? न खीर हुजे, न खंड हुजे, न पत्ती हुजे, न गुड़ जी का जरी हुजे। छा तपाईंदी हुजां? तपाईंदी हुजी न सोटड़ींदो हुजी। हा, तूं बाक़ी पाण छा कंदी हुजी? ॿियो छा हुजे? पोइ सामान पियो हुजे, वञी कारी पियो हुजे। हो जेको कल्ह वठिया हुजे हुते हिकिड़े ई टाइम में पूरो थियो हुजे, अञा सामान पियो हुजे। सुलेमानी चांहि ठाहींदी हुजी, उनमें खंड पवंदी हुजे, उनमें पत्ती पवंदी हुजे। हेलो अस्सलाम वालेकुम, नमस्ते। वालेकुम सलाम, नमस्ते। केर हुजे दा? कड़े शहर खां दा? अच्छा, हैदर भट्टी हुजे दा, खुदाबाद खां। चाल हुजे दा? ख़ुशि जी चङो भलो तबियतूं बहार हुजनि। बिल्कुलु तव्हांजो दावा बि तव्हां ख़ुशि हुजे, ॿियो मुंहिंजी ख़ैर हुजे न। सभु ख़ैर लॻो पियो हुजे दा? तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे, तव्हां ठीकु हुजो? का ॻाल्हि कमु हर का नई का ताज़ी सभु ख़ैर लॻे पियो। तव्हांजी दान सां जीअं पिया जग में। हा, जग में जीअंदो ज़रूर हुजे, पर जग में कुझु करण बि खपंदो हुजे। ईअं न हुजे जहिड़ो माण्हू आयो अहिड़ो ई वेंदो हलियो। जग में कुझु माण्हू को कमु कार कहिड़ो कृत करे जो माण्हू जग में नालो बिहारींदो हुजे। नालो हा, ॿियो हाणे बसर पोखिया पोइ उन्हनि जी गुॾ किंदा हुजो, मिर्च पोखिया उन्हनि जी गुॾ किंदा हुजो, मिर्च गुलनि ते वञो हुजे न। हा, गुॾ कढंदो हुजी। हा, गुॾ कढंदो हुजे, मिर्चनि मां, बसरनि मां। वरी मेहा पोखिया पोइ गोश्ती में आज मींहुं वसियो, मींहं ते पाणी जाम थी वियो। गोश्ती मेहा पोखिया अथव ऐं वंगा पोखिया अथव। वंगा पोखिया हुजनि? हा, वंगा पोखिया हुजनि। घणा पोखा हुजनि वंगा? एकड़ पूरो एकड़ पोखिया हुजे।
भारत ना पंहिंजो बिज कयो हुजे 4000 जो बिज थींदो हुजे बाक़ी पाणी पंहिंजो हुजे ऐं सभु पाणी आयो हुजे तॾहिं के हाणे जेके 6000 जा हार आया आहिनि ऐं 3000 जो बिज आहे और कोई अल्लाह दुआ कंदा आहियूं न त जाम लहे त पोइ इंशाअल्लाह ताला मौला गंद ॾेई छॾींदो। हा पोइ सही हुजे सभिनी खे सलाम ॾींदो हुजी ऐं संभाले रखंदो हुजी। हा वॾी महिरबानी हुजे। कुर्ब मोहबतूं आवाजूं इहो वरी तूं हुन खां पुछी घणा पैसा कमाया हुजनि तो पुछण में या माण्हू न पुछंदो हुजे फसल त ॾिसंदो हुजे कहिड़ो हुजे वरी ख़बरूं कंदो हुजे माण्हू फसल में लॻाईंदो हुजे त खप पतो पवंदो हुजे न। पतो त पवंदो हुजे पर छप्पर में बि कन हुजनि हा हुजनि पोइ छप्पर में बि कन हुजनि हा ॿियो छा हुजे छो हुजनि छप्पर में कन छप्पर में कन हुजनि तो ॻाल्हियूं वही असांखे त ॻाल्हियूं हुजनि बाक़ी तूं त सुर जेको हुजे ॻाल्हियूं करे गुल निकिरनि तुंहिंजी अॼुकल्ह हूअं ई तार निकितल हुजे माई तोखे हाणे ॻाल्हि सम्झ तार निकितल हुजे तुंहिंजी गंढल हुजे हा बसि तोखे ॻाल्हि सम्झ में ईंदी न हुजे जा ॻाल्हि चऊं बसि ॼण खड़ो सिलाए छॾियो हुजे बसि वियो वञी तोखे लॻो हुजे खड़ो लॻो हुजे तोखे लॻो हुजे तूं देगड़ी खे तपाईंदी हुजी बाक़ी रुगो मथे खे न मथो रुगो हणंदी हुजी रुगो मथो देगड़ी तपाईंदी हुजे हा थोरी पई हुजे ओ खंडु फिकी थोड़ी सिलेमान ठाहे ॾींदी हुजे को टको पाणी छो न पीअंदो हुजे उस ते गिलास रखी पोइ पीअंदो हुजे गले खे टकोर थींदी हुजे हाणे वरी कोसो पाणी हिन खे करे ॾींदी हुजां इहो बि न पुॼे उस ते रखंदो हुजे काढ़ो तपियो पियो हुजे जो पाणी कोसो बाह हा तो मां यही उम्मीद हुजे ॿियो हकड़ो जड़े तूं असली वॾी हाणे सिस्टम हलाइणो स्टील जो जेको गिलास हुजे हुन में रखंदो हुजे हा थोरा हीअं थी बि हंदी हथ खणी छा भित ॾिनी हुजे छा साम्हूं मुंहिंजी भित आई ओ दूरबीनी में हुजी तुंहिंजो हथ दूरबीनी में पोइ दूरबीनी ए मां तो तॾहिं चवंदो हुजां तूं अॼुकल्ह लिखे में न हुजी बसि तुंहिंजी अॼुकल्ह तार टुटल तार निकितल हुजे हक़ सां जनानू न हुजूं के अव्हांजो बि को हाल न हुजे ॿियो छा हुजे केरु इहो जेको हुजे तव्हांजा इहे कपिड़ा धोईंदो हुजे केरु घर खे फरियो ॾींदो हुजे इहा औरत ई त हुजे जेको घर जा कम कारूं ॾुख दर्द सभु सहियो वेठी हुजे वॾी सगारी हुजे वॾो असुल निपुड़े सुकाणो विधो हुजे जहिड़ो असांखे निपुड़े सुकाईंदी हुजे बाक़ी हाणे ॿियो त हिते रहियो कुझु न हुजे सुबुह सां चवंदो हुजे को देगड़ी चाढ़ींदी को निड़ी खे टकोर माण्हू कंदो हुजे सुबुह सां को माण्हू हुजे कुझु बि कोन देगड़ी तपाईंदी भाग हुजे ॿियो त सभु कुझु हुजे बसि इहो चवंदी हुजे न भाग हुजे बाक़ी तूं त सभु भागो हुजी वॾो असले हे पिंघे में लुडी पिंघे में ओ इने हुजूं लोडन जड़ा टोड़े सदा हुजने हा पिंघे में इंदौर में लोडन सदा हुजने सदोरी अचे लगी हुजी जो हाणे बकणा खंड जा घर में सिधा न हुजन एड़े सदोरी अचे घर में बैठे सब भागो तो तू हुजी न कम न कर दुश्मन सजो दी अनाज जो हा दुश्मन अनाज जो सो हाणे वरी हलंदा हुजूं हाणे हिकड़े सुणे कलाम दा सो इन कलाम खे मां ॾिसंदा हुजो त अॼु वरी हलंदा हुजूं मारवी जे देश ॾांहुं हलंदा हुजूं सो परचन साल पवार ढोलिया मारू मुसा परचन साल पवार सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो ऐं उन खां पोइ ख़बरूं बि हुजनि सो इहे ख़बरूं बि ॾिसंदा हुजो न हुजनि हा कलाम ॾिसंदा हुजो कलाम खां पोइ वापसि ईंदा हुजो अञा तव्हां सां कचहरियूं कयूं दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां खे जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हिकु दफ़ो ॿीहर रामू ऐं राधा अवां जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि ओ नाले अलख जे बेड़ो तार मोहजो ओ नाले धणीअ जे बेड़ो तार
आया निधर निमाणी आया निधर निमाणी मुख्य आधार तुझो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो बेड़ो तो होई तारी दो हुजे हा बाकी हार चवंदा न हुजनि ॿिए जे त हथ वथ न हुजे। बेड़ो तो हो घर के हाणे तूं हलाईंदी हुजे हाणे इहो बि त हाणे छा कंदी हुजे घर में तो खक्कड़ हिस्से जी कमी हुजे छा न मिलो हुजे हा ना छोकिरो हुजे। हेलो अस्सलाम वालेकुम यार वालेकुम सलाम मौला अली मदद अबा केर कड़े शहर खां बा अदान साहब को लगवाइन को जान से ना गुजरात का बात जा बादशाह हुजे खुशू जी चङो भलो हुजी गुलसदा हदीद जी मौसम कीअं हुजे मौसम बाबा गर्मी थी हुजे का हिते हदीद में गर्मी लगी पई हुजे हां हवा तो लगी थी तकलीफ गर्मी हुजे का हा हा पोइ गर्मी वरी बि हवा लगे कराची जी मौसम वरी बि हितां खां दोस्त मोरे मात्र सलाम तो देगा बोलो हा बा हां ये गाना बुधाने तो कभी भी गौर तो नदीन गाना हा बसि इहो ग़रीबनि जो गौर ज़रूरु कंदा हुजूं ग़रीबनि ॾे वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवांजा मोहबतूं हुजनि अवांजूं हा ग़रीबनि गौर कॾां सियासत घर में ग़रीब ते गौर न थींदो हुजे हाणे ॿिए खिकड़ी मयार ॾींदा हुजूं न त जो त असुर गौर ई न थियो हुजे सॼो ॾींहुं हीअं गौर करा कॾां गौर कंदी सॼो ॾींहुं हितो त हीअं गौर करा अञा बि चवी गौर न हुजे त मथे त खणी तो खणी फेराटियूं पाराईंदी हुजां छा कंदी हुजां मथे ते फेराटियूं अलाए कहिड़ी ख़बर हुजे गौर न हुजे तूं पाण लाल फेरियूं पाईंदी हुजी दिमाग़ हिकु जाइ ते न हुजे बाक़ी किथे हुजे पोइ दिमाग़ इहो दिमाग़ हुजे को छा हुजे कि हिकु जात न हुजे कॾहिं में हुन वण ते हुजे कॾहिं में हुन वण ते हुजे वाह रे वाह खंड रखी त उहो विसरी वेंदे हुतां लूण वञी खणंदी हुजी जे सावा मिर्च प्याजंदो वञी ॻाढ़ा खणंदी हुजी हाणे तूं उहे कूड़ ॻाल्हाईंदो हुजी जेका ठाता हुजनि इहे माण्हू छा चवंदा हुजनि राति लको सफ़ा सुली ईअं हुजे त पोइ बाक़ी खणंदी हुजे खंड त खणंदी हुजे लूण पोइ वारे वाह तूं इहो कमु सही न कंदो हुजे मां सही करो जेको हाल हुजे ॿुधाईंदो हुजे हाणे कड़ो रख कॾहिं ईअं थियो हुजे चाह में खंड जे बदिरां लूण विधो हुजे 10 दफ़ा इहो छा 10 दफ़ा इहो मुंहिंजो आलू करी छा मां ही करो हुजे तूं ही करी तूं अहिड़ो ही गौर कंदी हुजे छा मां पंहिंजे हिन मां कफ सही ही मूं करो हुजे उन खां पोइ वरी तूं करी मना इहो आलू करी इन करे चवंदा तुंहिंजो दिमाग़ जाइ न हुजे ॻाल्हि हिकिड़ी कणी हुजे दिमाग़ जाते कीअं न हुजे जे दिमाग़ न हुजे पर राधुल हिते हुजे पोइ आहे त अधु जहिड़ो उन में हुजी बसि कम न कार में बसि पोइ मिड़े घर में जीअं चवंदा हुजनि बसि कुर्सी पई हुजे बेजान शइ पई हुजे हा वॾो असुल मोर हुजी पाण तूं त हिते किताब लिखी किताब असांजो मगज न हुजे बाक़ी तूं किताब लिखी अकाबर हुजी हिन में किताब लिखण जी कड़ी मिड़े पाण खे पढ़ाई इन में पढ़ाइण जी कड़ी शुरू खां वठी पाण खे पढ़ाई अञा पढ़ाई कड़ो जे कड़ी तूं ही न मां चाह वञी बिस्कुट ठाहे ओए चाह त मूंखे इहो छितो करे मारियो हुजे रगो इहा चाह बिस्कुट बस पोइ हाणे तूं कहिड़ा किताब ॿी शइ जी ॻाल्हि कंदो हुजे माण्हू ताम खाईंदा हुजनि पोइ सीरो ठाहींदी हुजी वरी सीरो हा हा भला इहो त करे सघंदी हुजी माना हे कार इहा हुजे ओ नानो छा खाईंदो सीरो भला सीरो ब्राह्मण छा खाईंदो सीरो पोइ सीरो न हुजे पोइ सीरो न भला त चिलो पचाईंदी हुजी भला इन में चिलो पोइ अरे के तामन जी ॻाल्हि कंदो हुजे तामन जी हाणे चिलो वरी इहो हलवो वाह रे वाह बुसरी भला बुसरी पचाईंदी हुजी बसि कहिड़े ज़माने में हुजी कहिड़े ज़माने हिन पंहिंजे ज़माने में हुजूं या कहिड़ी ॻाल्हि हुजे पंहिंजो हींअर मखण ई न हुजे खीर ई न हुजे तरी मखण किथां इहो डोल डो विझंदी हुजी तो न के ए थींदो न हुजे असुले हो जेको हुजे गले में तुर तुर पोइ इहो हिन जे करे भाॼी में विझूं त न त नेराने चवंदो हुजे सुलेमानी चाह ठाहींदी हुजे सुबुह सुबुह नेरानो हुजे हा हो कुझु खाधो न हुजे अञा ईअं हुजूं बसि छॾींदो हुजे
रातो की मानी पाट जे हेठां पई हुजे उन मां असुल जरी न सड़ी हुजे या दाल जी देगड़ी हुजे उहा ये 8-10 मानियूं सभु ईअं ॾरड़े वियो हुजे अञा नेरा न हुजे। सो हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े कलाम ते ग़रीबनि जो गौर तोखे लाज़िम करणो आहे। ईंदो त हुअ ई न हुजे पर ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं पर उन सां गॾोगॾु जेको हुजे तुंहिंजी इन सां गॾोगॾु छा हुजे ख़बरूं पोइ ॾिसंदा हुजो ख़बरुनि खां पोइ वरी वापसि वापसि अचूं। ईंदे चवनी आओ वींदे चवनी वे ईंदे चवनी आओ वींदे चवनी वे छॾे सारो ॾे अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां खेवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हिकु दफ़ो ॿीहर रामू ई राधा अवां जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि। तो हिकिड़ी फोन कॉल वठंदा हुजूं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम वालेकुम सलाम सलाम। बाबा केरु कड़े शहर खां अदम कास्ता बाज़ार गले शादियां शादिया छा हाल हुजे बाबा ठीकु हुजो चङियूं भलियूं हुजो अल्लाह शुक्र है सर मां बिल्कुल ठीक है राधा कुछा राधुलब ठीकु खेर हुजे लॻो पियो हुजे अदी तव्हां ठीकु हुजो अल्हम्दुलिल्लाह अदी मां बिल्कुल ठीक है खेर किथे लॻो पियो हुजे यको भला केॾां गुम थी विया हुजो अदी उम्र ते वना पियो जी तैयारी थी कयो वाह वाह माशाला माशाला ॿियो ख़ैर हुजे सभु घर वारा ठीकु हुजनि सब ठीक है अम्मी तां जे लाइ दुआऊं थी ॾे सलाम थी ॾे हा वालेकुम सलाम असां बि उन लाइ खोड़ सारी दुआ कंदा हुजूं कीअं तबियत कीअं हुजे ज़मड़ जी अम्मी जी बिल्कुल सही है अम्मी राधा अलाई सलाम थी ॾे दुआऊं थी ॾे हा हा बिल्कुलु ॻाल्हाईंदी हुजींसि न अदी ॿियो ॿुधाईंदा हुजो ॿियो सभु खेर हुजे ख़ुशि लॻा पिया हुजो छा रधियो हुजे छा पचायो हुजेव बिल्कुल अदी ठीक है अदी न छातो वगैरह न आहे न हाणे को कंदासीं तैयारी हा अञा तयारी हुजे जी जी मुंहिंजो भाउ न हाणे तैयारी हुजे बस जल्दी तैयारी करे अॼु वठंदा आख़िर हुजो जो त असां बची पुॼंदा हुजूं। हाँ हाँ अदी बिल्कुल अचो बिल्कुल अचो वॾी महिरबानी हुजे ज़ात कंदे हुजे वॾी महिरबानी हुजे साल सभिनी जितो खे जो सलाम ख़ुशि ॾींदा हुजो हुजो घर वारनि खे सभिनीनि खे सलाम कुर्ब हुजनि अवां जा मोहबतूं हुजनि अवां जूं रामू राधा खे ॾिसंदा हुजो पसंदि कंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो इहे अवां जा कुर्ब हुजनि पर इहे जेके मोहबतूं हुजनि अवां पंहिंजूं मोहबतूं ॾींदा हुजो वठंदा हुजो हाल अहवाल ॾींदा वठंदा हुजो आचर जो ॾींहुं हुजे छंछर जो ॾींहुं हुजे या महिराण टीवी जा जेके प्रोग्राम हुजनि उन्हनि सभिनी में अवां हाल अहवाल ॾींदा वठंदा हुजो त इहे जेके रंग हुजनि न इहे रंग असुल सुहिणा थी पवंदा हुजनि इन जे करे चवंदो हुजां त अव्हांजो असांजो जेको राबितो हुजे उहो रुगो टीवी सां गॾोगॾु महिराण टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते बि ॻंढियलु हुजे त उनखे वञी अव्हां सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन वॼाए छॾींदा हुजो शेयर कंदा हुजो शेयर कंदा हुजो उन में जेको बि रंग हुजे जेको बि अवां खां जेको हुजे उहो गुज़री वियो हुजे वरी अवां चओ के इहो न ॾिठो हुजे हाणे इहो कीअं ॾिसूं उहो असांजो हिन में महिरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते सभु रंग रखिया पिया हुजनि उहो अवां जेॾी महिल बि चवंदा हुजो किथे बि वेठा हुजो गाॾी में हुजो ॿनी ॿारे में हुजो ॿेड़ी ते हुजो कहिड़े बि जॻह ते वेठा हुजो उहो रंग अवां बसि इहो चट मोबाइल में ॾिसंदा हुजो सो हुन सां गॾु वरी इहो नंबर जेको हुजे हुन ते तव्हां केतिरे अरसे खां फोन कॉल करे शामिल थींदा हुजो रंगनि खे ॾिसंदा हुजो सो हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़ो ख़ुशीअ जो वरी अॼु ॿियो हिकिड़ो सेरो रखंदा हुजूं रीवो वारो मुंहिंजो राणल ईंदो हला सो इनखे ॾिसंदा हुजो इन्हनि रंगनि खे उन्हनि रंगनि खां पोइ वरी अव्हां सां अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं खोड़ सारियूं कचहरियूं हुजनि उहे अवां सां ज़रूरु कंदा हुजो दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे
ऐं जिते जिते बालक हुजनि वॾा हुजनि जेके हाणे हारी मज़दूर जेके ॿिया हुजनि उहे पंहिंजे किर्त में अहिड़ो अघु भरो हुजनि त दुनिया जूं जेके हाणे हालतूं हुजनि उन सां मुंहुं ॾेई सघनि हली सघंदा हुजनि पंहिंजो वहिंवार करे सघंदा हुजनि पंहिंजी ज़िंदगी खे सुहिणे नमूने गुज़ारे सघंदा हुजनि सुहिणे नमूने गुज़रंदी हुजे माण्हू जेको कोशिशि त घणी कंदो हुजे त इहा ज़िंदगी सुहिणी गुज़रंदी हुजे पर साईं अॻियां बि छॾींदा हुजनि ॾुख ॾिसंदो हुजे रखो परेशानो पोइ अहिड़ो माण्हू किर्त कंदो हुजे त ॾुख बि वेंदो हुजे माण्हू जेको असांजो इहो नसुल जेको हुजे इहो इल्म खां परे ऐं जेको हुजे हुनर खां परे रगो इहो नथो पतो इन ते जो लथा हुजनि हाणे त असल माण्हू खे पंहिंजे घर में खौफ लॻे इहो वांदकाईअ में इहो बालक ख़राब थींदा हुजनि उन्हनि खे केरु इहो सम्झाईंदो पोइ इहो वालिदेन खे घुर्जे त हुनर ते लॻाए छॾींदा हुजनि बालकनि खे ॻाल्हि मुंहिंजी ॿुधंदो हुजे वालिदेन बि जेको हुजे उहो जेको हुजे कोशिशि कंदो हुजे उनखे जेको हुजे तालीम ॾियण जे लाइ हुनर ॾियण जे लाइ वॾी कोशिशि करे पर हाणे को जो न सम्झंदो हुजे निर्ज्ञो हुजे त उनखे हाणे को न सभु त न हुजनि को त भला अञा बालक पिया हुजनि जेके पढ़ंदा लिखंदा हुजनि सुहिणी ज़िंदगी गुज़ारींदा हुजनि इल्म में अॻु भरा हुजनि हुनर में अॻु भरा हुजनि पंहिंजे कम में पाण खे मसरूफ़ रखियो वेठा हुजनि वरी अव्हांखे सोच थियणु खपंदी हुजे त जे माउ पीउ अव्हांखे जनम ॾिनो हुजे दुनिया में अव्हांखे जेको हुजे इहे सॼी दुनिया ॾेखारी हुजे पंध करणु सेखारियो हुजे वरी अव्हां वॾा थी उन्हनि जा ख़्वाब हुजनि कि हीअ असांजो जेको हुजे औलाद हुजे इहो वॾो थींदो हुजे इहो असांखे सुख ॾींदो हुजे कमाए ॾींदो हुजे ऐं असांजी ज़िंदगी सुठी गुज़रंदी हुजे वरी अव्हां जेॾी महिल वॾा थींदा हुजो वरी उन्हनि माइटनि जी नाफ़रमानी करो पोइ सच पुछंदा हुजो न पोइ उन माउ पीउ खां पुछंदा हुजो त उन्हनि जी इहो ज़िंदगी कीअं गुज़रे उन्हनि जी दिलि तां छा गुज़रंदो हुजे सोम जा बाबला इन नसन पतन खां परे थींदा हुजो पंहिंजी ज़िंदगीअ खे सुहिणो ऐं सुठो गुज़ारींदा हुजो जंहिंमें अव्हांखे मासिरे में इज़त मिलंदी हुजे इज़त सां माण्हू ऐं वालिदेन जी ॻाल्हि ऐं वालिदेन खे बि घुरिजंदो हुजे कि ॿियो कुझु तालीम सां गॾोगॾु तालीम भली घटि हुजे पर तरबियत अहिड़ी हुजे जो किथे बि बालक टाइम न हुजे बस इहो जेको हुजे स्कूल खां ईंदो हुजे उन खां पोइ वरी कंहिं ॿिए कम में हुनखे माण्हू लॻाए छॾे कंहिं हुनर में लॻाए छॾे त माण्हू खे टाइम न हुजे न कोई वरी ग़लति सोबत में वञे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ मोहम्मद उस्मान सन्ना प्रीतमाबाद खां छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि सब खैर दुआ है अल्हम्दुलिल्लाह तबियतूं बहार आहिनि तव्हांजी तबियतूं बहार आहिनि का सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं वक़्तु गुज़रे कीअं जो की मौसम हुजे हा मौसम थोरी थोरी गर्मी आहे ऐं वक़्तु अलाह जी महिरबानी सुठो थो गुज़रे सारियूं ऐं फुटियुनि जो हाल वाल ॾींदो हुजे हा सारियूं कुझु बचा में आहिनि मींहुं ॾींहुं वियो हलियो कुझु जेको नुक़सानु थियणो थी वियो हा हाणे अलाह खे पारां तां हाणे वरी बहारियूं आहिनि फुटी हा फुटी हाणे वरी गोगड़ो थिए पियो हुनमें जीत वीत लॻे पियो स्प्रे कयूं पिया पता थी वेंदो कुझु उमेद आसरो आहे आसरो हुजे न हा बसि इहो आसरो में त हुअणु खपंदी हुजे हा वधीक मालिक खे परत हुजे ॿियो त ख़ैर हुजे ओड़ो पाड़ो ठीकु हुजे था हा ॿियो सभु ख़ैर आहे ओड़ो पाड़ो ठीकु आहे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो सभिनी खे असांजे तरफ़ां रामू जे राधा जे तरफ़ां सभिनी खे सलाम ॾींदा हुजो वॾी महिरबानी हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो सो हाणे वरी हलंदा हुजूं जलाल चांडी जे कलाम ॾांहुं हलंदा हुजूं त एॾी देरि करे पोइ यार अचो सो इहो कलाम ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं हुजनि जेके अवां सां कंदा हुजूं एक दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे यूट्यूब बि त नंबर हलंदो हुजे फोन कॉल कंदा हुजो असां अॼु अव्हांजे इंतज़ार में
ॻाल्हि हुजे उहा वठंदा। हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भा? वो सैफल को सदा जिला जैकाबाद को है रामन साहब। अबा नालड़ो पंहिंजो ॿुधाईंदो जी। गुलाम कादर खोसो साईं। गुलाम कादर खोसा साहब ठीक हुजो, चङा भला हुजो, तबियत ॿाहिरि। साईं मालिक जा दुआऊं। वाह वाह, ख़ुशि हुजी ख़ुशि हुजी। कीअं हुजे अव्हां मौसम कीअं हुजे? मौसम माशाल्लाह सुठो आहे साईं, सुठो आहे, भलो आहे मौसम हाणे। मौसम हाणे भलो हुजे न? हा 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 हा। फसल कहिड़ा पोखींदो हुजे, शहर में रहंदो हुजे? न फसल आहे साईं, फसल सुपर बासमती आहे साईं। इहो बासमती सुपर? हा साईं हा हा। वाह वाह, हिन सुपर मां को मिड़े थोरो असांखे बि को इहो चेक कराईंदो हुजे। अरे इहो सुपर लहंदो हुजे त साईं हुकुम आहे तव्हांजो, तव्हांखे बि खाराईंदासीं तव्हां वटि साईं बासमती जा। वाह 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 वाह, इहो घणा जरे बि पोखियो हुजे या एकड़ पोखिया हुजनि? नासी 2-3 एकड़ आहिनि, तक़रीबन 5-6 एकड़ आहिनि साईं। पोइ कीअं थिया हुजनि, सुठा थिया हुजनि? हा 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 सुठा थिया आहिनि, सुठा। दुआ कयो त मर्द थोरो छॾे, मर्द पकड़ला थोरो पन वारो। हो पोइ इहो को दवा न हई हुजेसि? दवा बि हणूं था साईं, दवा बि हणूं था। गर्मी आहे थोरी ॾाढी, गर्मी जे करे ज़ोर थी थो। पोइ हेल त मौसम बि सुठी हुजे, मींहं पिया हुजनि, राति जो थधि, पोइ अञा बि अहिड़ी गर्मी हुजे त? असां कुझु कॾहिं दोस्त वेठा आहिनि साईं। हा दोस्तनि जा नाला खणंदो हुजे, अदा दोस्तनि जा नाला खणंदो हुजे। मोहम्मद सलाम खोसो। आओ। गुलाम रसूल खोसो साईं। आओ। शौकत खोसो। आओ। सभिनी दोस्तनि जे नाल सभिनी जे नाम हुजे, सभिनी के सलाम हुजनि, कुर्ब हुजनि अवां जा, मोहबत हुजनि अवां जूं। जो अवां परे परे खां फोन कॉल करो, पंहिंजी ॻाल्हि मोहर ॿुधाईंदा हुजो, इहे अवां जा कुर्ब हुजनि। हा सुन कुर्बनि सां गॾो गॾु वरी पोइ हाणे जेको गीत जेको अव्हां जे नज़र कंदा हुजूं, इहो सफ़ा नओं गीत हुजे, सुहिणो गीत हुजे। पेरनि खे रोकजे मगर नेणनि खे छा कजे, इहो ॾिसंदा हुजो। उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा? साईं सिंध सखर खां वफ़ा अब्दुल जतोई भा रामू। बा छा हाल हुजे? ख़ुशि हुजी, चङो भलो हुजी। साईं शुक्र आहे शुक्र आहे। असांजी आदड़ी बि राधा बि ख़ुशि लॻी पिया। हा साईं ख़ैर लॻो पियो हुजे, तव्हां ठीकु हुजो अदा? शुक्र आहे बाजी शुक्र आहे। तव्हां ॿुधायो तव्हांजो मिजाज कीअं, पंहिंजे इन मेरा सत कीअं? सभु चाक आहिनि, सभु ठीकु हुजनि। ज़बरदस्त साईं। पंहिंजो शो ॿुधो त असांखे बहितरीन थो लॻे। हा बा शो खे ॾिसंदो हुजी, ॿुधंदो हुजी। साईं बिल्कुलु ॾिसूं बि था, ॿुधूं बि था। वाह वाह, इहो कहिड़ी जाइ ते, कहिड़े ॻोठ में, शहर में वेठो हुजे? साईं बिल्कुलु हाणे हर जाइ ते माना टच में ॿुधी था सघूं नी, छो जो तव्हांजो उहो पेज हणूं था। हा पर हे माना असांजो तालको ज़िलो सखर आहे, त हेठि ॻोठ आहे, माना ॻोठ जो इलाइक़ो आहे। वाह वाह, पोइ उन में उहो यूट्यूब फेसबुक शाबिलो त ॿुधो हूंदव, केटी शाबिलो। हा हा शाबिलो ॿुधो हुजे बाक़ाइदे। हा उतो बिल्कुलु तव्हां सां माना छो त लाइन सां गॾु शाबिले में माना वेठो हुजे। जी जी बिल्कुलु साईं। भल सफ़ा बेले में हुजी, भला पोइ कीअं मच्छर बच्छर त न हुजनि ॿाहिरि हाणे? साईं मच्छर बिल्कुलु आहिनि, पर मच्छरनि जी दवा दरमल आहिनि नी, माना पर पोइ कोन था खाइनि, मारा पाए पई था रहूं। वाह 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 वाह, ॿियो ख़ैर हुजे, तबियतूं बहाल हुजनि। शुक्र आहे शुक्र आहे। साईं नंढड़ो अर्ज़ु आहे। जी जी। असांजे बेताज बादशाह जलाल चांडियो ॿुधायो जो कोई हुन नगमो सुठो। जलाल हलाए छॾियो हुजे, हाणे साम्हूं ॾिसंदो हुजे, हाणे वरी ॿियो नगमो ॿुधाईंदो हुजे। त पोइ जोगी जलाल ॿुधायो त कयो आहे दुआर मिशन चंपे वारी। इहो यार इहा केशट वरी हिन जी हथु कंदो हुजां। हा दोस्तनि जा नाला खणंदो हुजे। हा तव्हांखे राधा ऐं भाराम तव्हांखे खोड़ सलाम। तंहिंखां बाद में हेॾा वरी मक़सूद जतोई मुंहिंजो भाउ थियो। वाह वाह।
ॿुधायो ठीकु हुजे, वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अवां जा, मोहबतूं हुजनि अवां जूं। वॾी महिरबानी मुंहिंजा भाउ, साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। ऐं पोइ इहे सिंध जे वाण वस्तियूं ॿेला इहे सभु कारूंजर जबल इहे सभु असांजा पंहिंजा हुजनि। सो ज़ाहिरी ॻाल्हि हुजे असां हिन खां वाक़ुफ़ हुजूं त इहे जंग ॿेला वाण वस्तियूं सर ॾेह परॾेह इहो सभु जित जित जेको हुजनि असांजी सुहिणी सिंध जा रंग हुजनि ऐं इहा सॼी सिंध जेका हुजे इहा असां सभिनीनि जी हुजे। हा सो हिन जे करे सभु जिते बि हुजनि उहे ख़ुशि हुजनि, सलामत हुजनि। अधे ॾाढी कचहरी सुहिणी कई हुजे त जेको असां पेज ते बि ॾिसंदा हुजूं, टीवी ते बि ॾिसंदा हुजूं। सो इहे मेहरान टीवी जा सभु जेके रंग हुजनि उहे सिर्फ़ु अव्हां जे लाइ रंग हुजनि। सो अॼोके रंग में विंदे विंदे जेको हुजे सो उहे हिकिड़ो सुहिणो अधे जीअं चयो हुजे त नगमो हुजे। सो उन नगमे खे असां अहिड़ो सुहिणो करे वरी अव्हां जे साम्हूं पेश कंदा हुजूं, पर उहो वरी हुजे अॼु जोड़े ते छॾींदा हुजूं। कहिड़ो असांखे त रंग अञा सोचूं त कहिड़ा रंग वठूं, पर अॼु वरी छॾींदा हुजूं गुलाबीअ ते। हा सो इहो गुलाबी जोड़ो तव्हांजे लाइ छॾींदा हुजूं। ऐं साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, सॾ में सॾ हुजे। राम राधा मेहरान टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजे। जाॾे पेर हुजे, जाॾे खेर हुजे, हक़ मौजूद, सदा मौजूद, जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे, साथ सलामत हुजे, सिंध सलामत हुजे। राम राधा खे इजाज़त ॾींदा हुजो, वरी ईंदड़ हफ़्ते ज़िंदगी रहंदी हुजे तव्हां सभिनीनि सां कचहरियूं ज़रूर कंदा हुजो। सो तव्हां वेंदे वेंदे ॾिसंदा हुजो गुलाबी जोड़ो इहो अवां सभिनी जो ना हुजे। तूं हाणे देगड़ी खे चाढ़ींदी हुजी त टकोर कंदा हुजूं, को निड़ी खे ॻाल्हाए ॻाल्हाए चवंदो हुजे हाणे देगड़ी चाढ़ींदी हुजी।